बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भली करे आया सभई लतीफ़ जे महफ़िल में। तो दीन जो मक़सद छा हो ऐं छा थी वियो, ऐं उहो थोरे में असां इहा ॻाल्हि सम्झी वियासीं त जेके माण्हू ॿियनि जी मदद कनि था, जेके माण्हू ॿियनि जो सहारो बणिजनि था, जेकॾहिं सिस्टम सही हुजे हा, इंसाफ़ ते ॿधल हुजे हा सॼी सोसाइटी, पोइ त कंहिंखे बि ईअं करण जी बि ज़रूरत कान पवे हा, न को कंहिंखे ख़ैरातनि ॾियण जी ज़रूरत पवे हा, न को कंहिंखे कंहिंजी का मदद करण जी ज़रूरत पवे हा। इहा ज़रूरत तॾहिं पई जॾहिं हिकिड़ी शइ ख़राबु थी वई आहे, हिकिड़ो सिस्टम आहे उहो ख़राबु थी वियो आहे। छा थी वियो आहे? हीअ कहिड़ा माण्हू पैदा थी विया? केर बि कंहिंजी मदद करण लाइ तयारु कोन्हे। हाणे इहा अहिड़ी ॻाल्हि आहे जेका रुॻो आऊं नथो चवां, इहा ॻाल्हि जेके माण्हू ॿुधनि था उहे माण्हू पंहिंजे दायरे में ॾिसनि, पंहिंजे ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ हिसनि में, घर खां वठी ऑफिस ताईं, स्कूल ताईं, बनी ताईं, कारखाने ताईं, जेके बि मुख़्तलिफ़ ज़िंदगी जा जेके हिसा आहिनि, जेके इदारा जेके आहिनि, उन्हनि सभिनी में ईअं ॼण त हिकिड़ी वबा फैलिजी वई आहे, ॼण त माण्हुनि जी ज़िंदगी जो मक़सदु इहो वञी रहियो आहे त मूंखे रुॻो फुरणो आहे, मूंखे लुटणो आहे, मूंखे रुॻो वठिणो आहे, ॾियणो कुझु बि कोन्हे को। माना जेके बि हिकिड़ियूं मफ़ाद परस्तियुनि जूं इंतिहाऊं थींदियूं आहिनि, उन्हनि ते माण्हू पुॼी वियो, न रुॻो पुॼी वियो पर माण्हू उन्हनि खां अॻिते निकिरी वियो हलियो। कंहिंजी मदद करण लाइ को बि तयारु कोन्हे को। सभु को कूड़ी तक़दीर जो बहानो बनाए जान छॾाए थो वञे। छा थो चवे? रिज़्क़ आसमाननि तां हर कंहिं लाइ तोड़जी आयो आहे, तंहिं करे अमीरी, शाहूकारी, मुफ़लिसी, ग़रीबी सभु अलाह जे तरफ़ां आहे। कीअं थो नाइंसाफ़ी करे सघे उहो अलाह जेको वाली, वाहिद, वहदहू, राज़िक़, रब, रहीम आहे, जंहिंजे आॾो ई इंसानी समाज हिकु घरु आहे, हिकिड़ी फैमिली आहे। असां हेॾो वॾो इल्ज़ाम हणी वेही रहियासीं, ख़ुदा जे बारे में इहा ॻाल्हि चई वेही रहियासीं त हीअ जेके बीमार आहिनि उहे बि ख़ुदा कया आहिनि, हीअ जेके ॾुहारी आहिनि उहे बि ख़ुदा कया आहिनि, ऐं हीअ जेके अघा आहिनि या हीअ जेके कमज़ोर आहिनि या जेके खुटल आहिनि, इहे सभु जेको आहे ख़ुदा ईअं चाहे थो। इहा ख़ुदा जी मर्ज़ी आहे, इहा ख़ुदा जी तक़दीर आहे। हाणे इहो केॾो असीं जेको आहे इनखे चइबो आहे गुमराही। असीं गुमराह थी वियासीं। असुलु ॻाल्हि जेका हुई, असां पंहिंजे ॾोहनि न कोन ॾिठो, असां वखरु विहायो लूण जो। जीअं फ़र्ज़ु करे त होटल ते खाइजे दाल ऐं ग्रेवी वरी कुकड़ जी घुरिजे, उहा कोन मिलंदी। जेकर हिकु अधु दफ़ो मिली, सदाईं कान मिलंदी उहा शइ। त हिकिड़ा क़ाइदा कानून, हिकिड़ा उसूल आहिनि जेके लिखण जी बि ज़रूरत कोन्हे का, माण्हू सम्झी थो वठे, माण्हू उन ते अमल थो करे। पर माण्हू धंधा हिकिड़ा थो करे ऐं तलबे ॿी शइ थो, ऐं माण्हू सभु जोखियुनि जा कमु करे थो, हिक ॿिए खे तकलीफ़ूं ॾिए थो, ऐं पोइ उहो माण्हू वरी जन्नतूं तलबे थो ऐं सुठा नतीजा तलबे थो, जेके कंहिं बि सूरत में निकिरणा न आहिनि। जेकर इहा ॻाल्हि माण्हू खे सम्झ में अची वञे, कहिड़ी ॻाल्हि त सभई इंसान हिकु फैमिली आहे, सभई इंसान भाइर आहिनि पर बराबरि आहिनि। जेकॾहिं भाउ आहिनि ऐं उन में अणबराबरी आहे त जहिड़ो शुरू थी वेंदो। बराबरी ज़रूरी आहे ऐं मोज़िज़ आहे। हिकिड़ो भाउ मोज़िज़ आहे, ॿियो भाउ मोज़िज़ न आहे, त पोइ उहो फैमिली न थिए, उहे बराबरि न थिया। मानियूं को ॿ थो खाए, को चारि थो खाए, को हिकिड़ी थो खाए, पर
इज़त नंढी वॾी न थींदी आहे, इज़त सभिनी जी बराबरि आहे। तकरीम ऐं एहतराम जे लाइक़ु। चोथी ॾिसो न ख़ुदा जो अहिड़ो क़दुरु आहे, लक़द करमना बनी आदम, बनी आदम खे ख़ुदा इज़त ॾिनी आहे। हाणे इहो जेको क़दुरु आहे, जेकॾहिं चऊं त इहे माण्हू जा क़दुरु मटिजी विया हलिया, अॻे इज़तूं थींदियूं हुयूं, हाणे इज़तूं कोन थियूं थियनि या न थियणु खपनि, या सुभाणे इज़तनि जो कॉन्सेप्ट ई कोन रहंदो, अबा इहे जहालत जूं ॻाल्हियूं आहिनि। पर ही अहिड़ियूं ख़ूबसूरत शयूं आहिनि, ही अहिड़ा सुठा वर्ड आहिनि, सचाई, सूंहं, ख़ूबसूरती, कर्ल, बाज, एहतराम, जेके कल्ह बि बहितर हुआ, अॼु बि बहितर आहिनि, ऐं इहे सुभाणे बि बहितर थियणु खपनि ऐं रहणु खपनि। असांजे सोसाइटी जो जेको सॼो जेको शिराज़ो टुटियो आहे, हीउ जेको असांखे नुक़सानु जेको पहुतो आहे, सो इन जे करे थियो आहे जो असां उहे क़दुरु ई टोड़े छॾिया। अॼु बि असां जेकॾहिं उहे क़दुरु बचाए वठूं, इहे कलाम पाक जी आयत आहे त लैस लिल इंसान इला मा सा, इहो ख़ुदा जो क़दुरु आहे। लक़द करमना बनी आदम, इहो बि ख़ुदा जो क़दुरु आहे। दुनिया जी कहिड़ी बि क़ौम हुजे, कहिड़ो बि मुल्क हुजे, हुनजे आॾो इहे ॿ शयूं रखो। जेकॾहिं हू चवे थो उनजे ई फ़ाइदे जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, पोइ त सभिनी माण्हुनि खे उन ॻाल्हि ते अमल करणु खपे। ऐं क़ुर जी दावा बि आहे, ऐं असां बि इहा ॻाल्हि था कयूं त लक़द करमना बनी आदम, ख़ुदा थो फरमाए असां इंसान जे बचे खे, आदम जे बचे खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे। ॻाल्हि ॾाढी चिठी आहे, ॾाढी सवली आहे। अफ्रीका जो माण्हू इज़त चाहे थो, अमेरिका जो माण्हू इज़त चाहे थो, हिंदुस्तान जो माण्हू हुजे, रूस जो हुजे, चीन जो हुजे, पाकिस्तान जो हुजे, सॼी दुनिया जो जेको माण्हू आहे इज़त चाहे थो, छो जो सभिनी जी हिकिड़ी मीरास आहे। केरु ॿिनि ते एतिराज़ कोन कंदो ऐं सभिनी खे हिक ॿिए जी इज़त करणु खपे। ऐं इहा ॾोकड़नि ते मिलण वारी शइ कान्हे का, इहा लिलाह कारण आहे, इहो माण्हू जो हक़ु आहे। वरी सुभाणे मिलंदासीं। फ़िलहालु मोकिलाणी अलाह भाई।